नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त पंजाब में कोरोना वायरस जो पहिरियों केस साम्हूं अचण खां पोइ हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे नज़र में रखंदे सॼे सूबे में मज़ारनि खे बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। पंजाब में गुज़िरियल ॾींहुं कोरोना वायरस जो केस साम्हूं आयो, जिते 4 ॾींहं अॻु दुबई मां लाहौर ईंदड़ हिकु मुसाफ़िर शक हुजण ते टेस्ट करायो ऐं निजी लेबोरेटरी मरीज़ में कोरोना वायरस जी तस्दीक़ कई वई। पंजाब जे इंतज़ामिया वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी हिदायत ते सॼे सूबे में मज़ारनि खे बंदि करण जो फ़ैसिलो करे वरितो। इन सिलसिले में चीफ सेक्रेटरी खे फ़ैसिले ते फौरी तौर ते अमल करण जो हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त मज़ार ते ईंदड़ 3 हफ़्तनि जे लाइ बंदि रहंदी ऐं उन खे बंदि करण जो फ़ैसिलो कोरोना वायरस खां बचण खे नज़र में रखी कयो वियो आहे। ॿिए तरफ़ पंजाब हुकूमत जे फ़ैसिले खां पोइ पाक पतन में दरगाह बाबा फरीद खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो। औक़ाफ़ खाते जे मैनेजर बशीर अहमद मूजिब दरगाह खे ज़ाइरीन खां ख़ाली कराए मेन गेट खे बंदि कयो वियो। मज़ार जो नूरी दरवाज़ो बि बंदि कयो वियो। दरगाह में दाख़िला वारो गेट बंदि करे तालो लॻायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।